سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. صلاة شريف بلند آواز سے اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه أجمعين. مجا محترم عزیز دوستو بزرگوں بھائیوں، माता जी खिदमत में कलाम मुक़द्दस मां हिकिड़ी आयत तिलावत कई आहे। सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस पाक मां हिकु हदीस तव्हांजी खिदमत में पढ़ी आहे। अॼु जो ही जलसो ही प्रोग्राम मदरसे जे तरफ़ां मुफ़ाज़ किराम जे दिस्तार फ़ज़ीलत जे सिलसिले में मुनक़िद कयो वियो आहे। दुआ आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल जलालहू अमन वालो तव्हां सां सभिनी खे क़ुरान शरीफ़ जे ॿुधण सम्झण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमाए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां ॿिनि कमनि में हिक ॿिए सां रीस कंदा कयो। हिकिड़ो उन माण्हू सां रीस कयो जंहिं माण्हू खे अल्लाह ताला क़ुरान वारी नेमत अता करणु फरमाई आहे। पोइ उहो राति ॾींहुं रब जो क़ुरान तो पढ़ंदो हुते। ॾिस मस्जिद में तो क़ुरान तो वेठो पढ़े, वेठो आहे घर में तो क़ुरान तो वेठो पढ़े, वेठो आहे दुकान ते तो क़ुरान तो वेठो पढ़े। कॾहिं मदरसे में वेठो बच्चनि खे क़ुरान जी तालीम वेठो थो ॾिए। केॾी महिल कंहिं मस्जिद में दर्स जी सूरत में सुबुह जो क़ुरान शरीफ़ खोले माण्हुनि खे दर्स वेठो थो ॾिए। केॾी महिल ॾिस त जुमे जे बयान में माण्हुनि खे जुमे जे ॾींहुं क़ुरान शरीफ़ खोलियो वाइज़ ऐं नसीहत वेठो थो करे। राति ॾींहुं रब जो क़ुरान तो पढ़ंदो हो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां इन माण्हू सां रीस कयो त रब साईं जीअं फलाणो तुंहिंजो बानो आहे, रब तो उनखे क़ुरान वारी नेमत अता फरमाई आहे, पर रब तुंहिंजो राति ॾींहुं क़ुरान तो पढ़ंदो हो। अल्लाह मूंखे बि ईअं क़ुरान वारी नेमत अता करणु फरमायो त रब मां बि राति ॾींहुं तुंहिंजो क़ुरान पढ़ंदो। इन माण्हू सां रीस। पर मां तव्हां खां पुछां थो त कॾहिं तव्हां सां क़ुरान वारनि सां रीस कई आहे? असां दुनियादारी जे मसइलनि में हिक ॿिए सां रीस कंदा आहियूं। अॼु हिन मदरसे मां बच्चा फारिग थींदा, अल्हम्दुलिल्लाह उहे साम्हूं तव्हांजे ईंदा, उन्हनि खे बुज़ुर्ग असातिज़ा मथे ते टोपी रखंदा, रुमाल पाराईंदा, उन्हनि खे दुआ जो हथ मथे ते रखी उन्हनि जे लाइ दुआ घुरंदा। उन्हनि खे ॾिसी करे तव्हां जेके बि मजमे में वेठा आहियो, कॾहिं असां उन्हनि खे ॾिसी करे उन्हनि सां इहा रीस कई जो उते वेही करे अखियुनि मां पाणी आरे हथ खणी रब खां असां दुआ घुरूं त मुंहिंजा रब जीअं इन पंहिंजे बानड़े खे रब तो क़ुरान जी नेमत अता फरमाई आहे, हाणे इनखे मथे ते टोपी रुमाल शफ़क़त जो हथ रखी बुजुर्ग दुआ वेठा था घुरनि। अल्लाह
मुझे बच्चे के भी ये कुरान जो हाफ़िज़ कर तो मुझे बच्चे के भी टोपी रुमाल ऐं उनखे भी दुआ कर तव्हां ॾिसी कॾहिं उन्हनि खे इहा दुआ घुरी आहे असां उन्हनि सां रीस कंदा आहियूं कंहिंजो पुटु मास्तर थी पियो कंहिंजो पुटु सिपाही थी पियो कंहिंजो पुटु क्लार्क थी पियो पोइ असां बि चवंदासीं त मुंहिंजो पुटु मास्तर थिए मुंहिंजो पुटु सिपाही थिए हाणे अॼु शहदादपुर में टेस्ट पे थी हले सिपाहियुनि जी 13 तारीख़ खां शुरू आहे 17 तारीख़ ताईं एड़ी छोकरनि जी भज भजा पैसा सिफारिश मिंथूं एलाज हे मां सिपाही थिया अजीज दोस्तो असां कुरान वारनि सां रीस न कंदा मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां जेकॾहिं तोखे जुमे जी नमाज़ पढ़णी आहे त मां पुछां थो तोखां तूं क़ुरान जे हाफ़िज़ जे पुठियों नमाज़ पढ़ंदे या पंहिंजे पुट सिपाही जे पुठियों जेकॾहिं तव्हां असांखे 5 वक़्त नमाज़ पढ़णी आहे मां तोखां पुछां थो त तूं क़ुरान जे हाफ़िज़ जे पुठियों नमाज़ पढ़ंदे या पंहिंजे पुट मास्तर जे पुठियां नमाज़ पढ़ंदे जेकॾहिं असांखे ईद जी नमाज़ पढ़णी आहे ईद वारे ॾींहुं वॾेरा आया नवाब आया सरदार आया भोतार आया सेठूं आया सब जीवी रहंदा हेरा द्वारो पुट मास्तर बीठो सिपाही बीठो आहे सूबेदार बीठो आहे एसपी साहब बीठो आहे मुख्तार कार मोनई दवारी नमाज़ में आयो पर मां तव्हां खां पुछां थो एसपी जे हूंदे मुख्तार कार जे हूंदे डीसी जे हूंदे तव्हां ईद नमाज़ ते मुसल्ले ते क़ुरान जे हाफ़िज़ खे बीहारींदो या एसपी या डीसी खे बीहारींदो कंहिंखे बीहारींदो जेकॾहिं तव्हां असांजे ॻोठ में जेकॾहिं जनाज़ो आहे माण्हू गुफ़ो थी वियो उन जनाज़े जी नमाज़ जे लाइ तुंहिंजे घर में सिपाही पुटु वेठो आहे द्वारो मास्तर बि वेठो आहे तुंहिंजो पुटु क्लार्को बि वेठो आहे पर हाणे जेकॾहिं तव्हांखे जनाज़े जी नमाज़ पढ़ाइणी आहे त तव्हां कंहिं मदरसे में वेंदो या कंहिं मस्जिद में वेंदो उन्हनि खे चवंदोसीं असांजे ॻोठ में मां फ़ौतगी थी वई आहे साईं को हाफ़िज़ सगोरो ॾियो या मदरसे जो उस्ताद ॾियो जेको हली असांजी जनाज़े जी नमाज़ पढ़ावे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो तूं पंहिंजे पुट सिपाही मास्तर खां जो जनाज़े जी नमाज़ पढ़ाइण जे लाइ बि तयारु न आहे समझी तो इन छोरे जे पुठियों नमाज़ थींदी कान जनाज़ो थींदो ई कोन ख़त्मो जेकॾहिं ॾियारींदे तुंहिंजो पीउ फ़ौत थी वियो आहे त कंहिंखां ॾियारींदे हो बि तुंहिंजे घर में वेठो आहे उन खां ॾियार ख़त्मो न हाफ़िज़ वठी पोइ मां तव्हां खां पुछां थो भलो केरु तो वारो छोरो या ही हाफ़िज़ पोइ पढ़ायो नथा भलो ही आहे पढ़ाई तो छोरे के हुआ जेको आहे स्कूल वारी तालीम सिपाही थिए क्लार्क थिए पटे वालो भला चौकीदार भला बेलदार उहो थिए पर हाफ़िज़ न थिए ऐं भलो ई अज़ीज़ दोस्तो ज़िंदगी मुख़्तसर ये सब शयूं हिते पयूं हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था क़यामत जो ॾींहुं थींदो सारा माण्हू अची करे मशर जे मैदान में गॾु थी बीह रहंदा अल्लाह जे तरफ़ां हिकिड़ो ऐलान थींदो पर उहो कहिड़ो ऐलान हूंदो
ऐं कंहिंजे लाइ उहो ऐलान हूंदो हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था युक़ालु लिसाहिबिल क़ुरान इक़रा वर्तक़ि वरतिल कमा कुंत तुरतिल फ़िद दुनिया फ़इन्न मंज़िलतक इंद ख़िनायतिन तक़रउ बिहा औ कमा क़ाल साईं जन फरमाइनि था मशर जो मैदान हूंदो नफ़्सी नफ़्सी जो जान हूंदो अल्लाह क़ुरान में तो फरमायो 50,000 साल जो हिकिड़ो ॾींहुं हूंदो हर माण्हू जो परेशान दुनिया जा नवाब सरदार भोतार जो सभु न ॾींहं बीठा हूंदा हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था रब जे तरफ़ां ऐलान थींदो उहो कहिड़ो ऐलान थींदो कंहिंजे लाइ ऐलान थींदो हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था रब ही ऐलान करणु फरमाईंदो युक़ालु लिसाहिबिल क़ुरान इक़रा रब ही ऐलान कंदो तूं मुंहिंजा क़ुरान वारा अल्लाह फरमाईंदो हे मुंहिंजा बाना जिन जे सीने में मां रब जो क़ुरान जिन दुनिया में मां रब जे क़ुरान खे सीने में जाइ ॾिनी जीअं दुनिया में मां रब जे क़ुरान खे पढ़ंदा वधंदा राति ॾींहुं ज़बान ते रब जे क़ुरान जी तिलावत हूंदी हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था रब उन्हनि बाननि खे सॾे करे चवंदो मुंहिंजा बाना क़ुरान वारो चवंदा जी रब जलील रब फरमाईंदो जीअं दुनिया में मां रब जो क़ुरान पढ़ंदा आहियो अॼु बि ईअं मां रब जे क़ुरान खे इक़रा रब फरमाईंदो मुंहिंजे क़ुरान खे पढ़णु शुरू कर क़ुरान पढ़ंदो जन्नत जेॾा कंधे पेरड़ा रखंदो मथे चढ़ंदो सारी दुनिया जो हिसाब किताब जे इंतज़ार में बीठी हूंदी नफ़्सी नफ़्सी जो जान 50,000 साल जो हिकिड़ो ॾींहुं हूंदो पर हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था क़ुरान वारनि जे लाइ कोई हिसाब किताब कोन्हे को रब चवंदो मुंहिंजो क़ुरान पढ़ंदो वञ जन्नत जे ॾाकनि ते पेड़ा रखंदो मथे चढ़ंदो कोई हिसाब सिर्फ मुझो कुरान पढ़ अल्लाह के कुरान भी ॾाढो वणे थो पर जो रब के कुरान वारा भी ॾाढा वणे वो कुरान पढ़ण शुरू कंदो वो रब उनखे चवंदो त बी अञा तुंहिंजे लाइ हिकिड़ो इनाम आहे वो पंहिंजो इनाम वठ वो कहिड़ो इनाम रब तबारक व ताला उन कुरान वारे खे चवंदो त जंहिंजे लाइ तुंहिंजी दिलि चवे न 10 माण्हू जिन जे गुनाहनि जे करे उन्हनि ते जहन्नम जी बाह वाजिब थी चुकी आहे जंहिंजे लाइ तुंहिंजी दिलि चवे उहे 10 माण्हू जहन्नम जी बाह मां कढी करे उन्हनि खे बि पाण सां गॾु जन्नत में वठियो वञ हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था उहो हाफ़िज़ सगोरो जंहिंजे सीने में रब जो क़ुरान आहे पोइ उहो 10 माण्हू वञी पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ जहन्नम मां माण्हू कढी ईंदो हाणे अॻियां पाण हूंदो उहो 10 जो वफ़द ऐं जथो उन जे पुठियां हूंदो हे क़ुरान पढ़ंदो वेंदो उन जथे समेत जंहिं जाइ ते आख़िरी आयत ख़तम थींदी रब चो उते उन्हनि जे लाइ जन्नत में जो सोन जा बंगला उहो पाण बि जन्नत में 10 ॿिया बि उन सां गॾु जन्नत में अज़ीज़ दोस्तो मां इन्हनि दोस्तनि खे अर्ज़ु कंदो आहियां जेके हाफ़िज़ क़ुरान थींदा आहिनि मां उनखे चवंदो आहियां तव्हां मायूस न थियो कंहिंजा बंगला ॾिसी कंहिंजूं वॾियूं इहे गाॾियूं बीठियूं इहे ॾिसी तव्हां मायूस न थियो तव्हां परेशान न थियो अल्लाह तव्हांजे लाइ उते हिकु सिर सोन जी हिकु चांदी जो बंगलो
मुश्क अंबर जो उनखे गारो, पट जा वॻा ऐं लिबास, ताज सोना ऐं आला क़िस्म जा, हूरा अलॻि क़िस्म जूं अलाह से तव्हांखे अता करणु फरमाईंदो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, ये ज़िंदगी आरज़ी आहे। अल्लाह ताला तव्हांजे लाइ जन्नत में आला खां आला रब तव्हांजे लाइ नेमतूं रखणु फरमाईंदा। इहो थियो उन जे लाइ। वरी हुज़ूर फरमायो त अल्लाह जे मलाइकनि खे चवंदो वञो जन्नत मां सोन जा मेंबर खणी अचो, ॿार रखो मैदान ते, खणी ईंदा। पोइ रब फरमाईंदो मलाइकनि खे, हाणे इन सोन जे मेंबरनि ते उन जंहिं पंहिंजे बच्चे खे क़ुर पढ़ायो न, मदरसे जे हवाले करे विया, हाणे उन जे अबे अम्मा खे इन सोन जे मेंबरनि ते विहारियो। माण्हू हैरान थी वेंदा ते सोन जे मेंबरनि ते केरु वेठा आहिनि। वली आहिनि, गौस आहिनि, कुतबा, मुफ्तिया, शेखुल हदीसा, केरु वेठा आहिनि छा? पर मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो न सोन जे मेंबरनि ते पोइ अहिड़ा वेठा हूंदा जिन दुनिया में मथे ते तगारी खणी चवंदो हो मुंहिंजो बच्चो क़ुर जो हाफ़िज़ थिए। सॼो ॾींहुं वेचारो माण्हू जा बेल पाकंदो हो, पर चवंदो मुंहिंजो बच्चो क़ुर जो हाफ़िज़ थिए। सॼो ॾींहुं बाज़ार में रेड़ो हलाए करे गुज़र सफ़र कंदो हो, पर चवंदो मुंहिंजो बच्चो क़ुर जो हाफ़िज़ थिए। उहे पोइ अहिड़ा कमज़ोर रब उन्हनि खे सोन जे मेंबरनि ते विहारे। वरी रब मलाइकनि खे चवंदो वञो जन्नत मां सोन जा सोना ताज खणी अचो। वरी उहे सोना ताज खणी उन्हनि जे अबे अम्मा खे अल्लाह जो सोना ताज पाराईंदो। दुनिया सॼी जो हैरान बणिजी वेंदी त ही केरु माण्हू वेठा आहिनि सोना ताज पायूं। पर अज़ीज़ दोस्तो, शेखुल हदीस न हूंदा, वली न हूंदा, गौस कुतुब न हूंदो, पर उहे हूंदा जिन पंहिंजे बच्चनि खे क़ुर जे हवाले करे जो क़ुर पढ़ायो। अल्लाह जो उन्हनि खे क़यामत वारे ॾींहुं सोना ताज पाराईंदो। पर हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था उन सोने ताज जी जेका रोशनी हूंदी ज़ौअसन मिन ज़ौइ शम्स, साईं जन फरमाइनि था दुनिया में जीअं सिजु भरंदो आहे, सिजु भरण जे करे सॼो जहान जो रोशन थी वेंदो आहे। पर साईं जन फरमाइनि था जेको उन्हनि जे अबे अम्मा खे ताज पारायो वेंदो उन जी रोशनी जो दुनिया जे सिज खां बि जो अञा वधीक इतवारा भोतार ये रेस ये नवाब ये सरदारो परे अखियूं टिमकाईंदा ॾिसंदा जीअं हिते तव्हांखे हिकारत जी नज़र सां ॾिसंदा अड़े मुलड़ा थिया इहो छा आहे। उते वरी क़यामत जे ॾींहुं अखियूं टिमकाईंदा हुनजो अबो अम्मा सोननि ताजनि ते मेंबरनि ते वेठो हूंदो ऐं उहो क़ुर जो हाफ़िज़ क़ुर पढ़ंदो 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 जन्नत में। बच्चनि खे क़ुर पढ़ायो, बच्चनि खे दीन पढ़ायो, बच्चन जी ज़िंदगी तबाह न कयो, बर्बाद न कयो। अज़ीज़ दोस्तो दुनिया फना आहे आयते पई। हुज़ूर फरमायो खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहु, मुंहिंजे सोणे फरमायो आहे सॼी दुनिया में जेकॾहिं भले में भलो माण्हू आहे, तव्हांखे जेकॾहिं सुठे माण्हू जी ज़ियारत करणी आहे त दुनिया में भलो माण्हू हुजे उन जी ज़ियारत कयूं। हुज़ूर फरमायो वञो उहे भला माण्हू अथव जेको क़ुर सिखे वरी ॿियनि खे सेखारे। हिकिड़ो सिखे थो वेठो ॿियो सेखारे थो न, इहे सॼी दुनिया मां हुज़ूर फरमायो भले में भला माण्हू इहे अथव। वञी उन्हनि जी ज़ियारत कयो, उन्हनि सां हथ मिलायो, उन्हनि सां कचहरी कयो। अज़ीज़ दोस्तो हुज़ूर फरमायो इहे सभिनी खां भला आहे। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह फरमाए थो हिन क़ुर खे नाज़िल मां कयो आहे, हिन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो रब फरमाए थो मां खणी छॾियो आहे। पोइ अल्लाह से जेका हिफ़ाज़त कराए ग़रीबनि जे ॿारनि खां, मिस्कीननि जे ॿारनि खां, नाबीननि खां ख़िदमत वठे, लूलनि लंगड़नि खां वठे, जंहिंखां अल्लाह ताला क़ुर जी हिफ़ाज़त कराए। असां ॾिसंदा आहियूं वॾेरनि जा ॿार, ज़मींदारनि जा ॿार, आफ़ीसरनि जा ॿार उहे मदरसे में न ईंदा आहिनि, ग़रीबनि जा ॿार, मिस्कीननि जा ॿार ईंदा आहिनि। पोइ उहे पढ़ी करे उहे हाफ़िज़ थी वेंदा आहिनि, आलिम थी वेंदा आहिनि।
उहे मुफ्ती थी वेंदा आहिनि। शेखुल हदीस ग़रीब जो अबू बकरारा पुट शेखुल हदीस आहे, अबू हारिया पुट जेको आहे मुफ्ती आहे। अज़ीज़ दोस्तो पोइ जेको अल्लाह ताला या क़ुर शरीफ़ जी हिफ़ाज़त कराए, जंहिंखे रब नसीब करे उहे माण्हू ख़ुशि नसीब आहिनि। मुझी दुआ है अल्लाह से तव्हां सां सभिनी जे अचण वेहण ॿुधण खे क़बूल मंज़ूर मक़बूल फरमाए। जिन दोस्तनि ॿुधो आहे अब्दुल रशीद साहब को हिन जलसे में ख़ैरात कई आहे पंहिंजे इसाले सवाब जे रिश्तेदारनि जे लाइ, अल्लाह उन्हनि जी मग़फ़रत फरमाए, उन्हनि जे दरजात खे बुलंद फरमाए, अदा जी अल्लाह से ख़ैरात क़बूल फरमाए। जिन बच्चनि क़ुर पढ़ियो मां उन्हनि खे मुबारकूं, उस्तादनि खे मुबारकूं, उन्हनि जे वालिदैन खे मुबारकूं। जिन जिन भी मदरसे सां ताउन कयो आहे उन सभिनी खे मुबारकूं। अल्लाह हिन मदरसे जूं जेके ज़रूरतूं आहिनि अल्लाह से ग़ैबी ख़ज़ाने मां पूरियूं कनि फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।